टे ॾींहं पहिरां जेका पंहिंजी 2 ॾींहंनि खां असांजी ॻाल्हि हले पई वई रिपोर्ट ते पुलिस वारनि जेका मंशिया जे हिसाब सां त पहिरां पुलिस जो इहो ई आयो त असांजी रिपोर्ट इहा पुराणी आहे ऐं असां हिन ते एक्शन तॾहिं कंदासीं जॾहिं सबूत मिलनि या साबित थिए त उहो जेको आहे मंशिया जा ॾाढा हलाइनि था पिया। अॼु वरी पुलिस एक्शन खणी जेको आहे उहो 3 SHOs खे मुअतल करे छॾियो। 3 SHOs मुअतल करे छॾियो। पोइ माना हाणे पाण तसली रखूं कराची में मंशियात फरोशी बंदि थी वई। बसि इहो त ॾिसूं पिया यार ख़ुदा जी कसम रोइण थो अचे पर पाण छा टीवी ते रोईंदे अची ॾाढी में सही न लॻंदो, खिलण खां कमु वठो। जी हा, लेकिन आहे रोइण जो मुक़ाम। जी हा, जी हा। तव्हां 3 SHOs सस्पेंड करे छॾिया, भाई तव्हां अॾा बंदि केतिरा कया उहो त ॿुधायो। जी हा, का ख़बर न आहे हुनजी। छाकाणि हुनजी जाइ ते जेको SHO ईंदो कंटिन्यू आहे न, हिकिड़ो फॉर्मेट वेठल आहे न। त क्वेश्चन इहो आहे त हुन 3 SHOs ते अगरि कंहिं साहिब जी ज़ाती नाराज़गी आहे त ॿी ॻाल्हि आहे। जी हा, न त छा वॉट इज़ द पॉइंट। तव्हां अॾा केतिरा बंदि कराया आहिनि इहो पुलिस रिपोर्ट पधरी करे न, बिस्मिल्लाह। पोइ भले तव्हां भला जिन्हनि जेको कयो उन्हनि कयो पर हाणे बंदि कराए छॾियो, इहो त ॿुधाइनि कोन था। 3 SHOs सां कहिड़ी मंशियात कराची में बंदि थी वेंदी। एग्ज़ैक्टली। ऐं छा हू SHO मां बार बार चवां थो, छा हू SHOs जेके आहिनि उहो सॼो पैसो पंहिंजे खीसे में रखंदा, मथे न ॾींदा? ये कीअं मुमकिन आहे यार यासिर साहब, ऐसा नहीं होता है। ऐं पोइ छा सिर्फ़ु पुलिस इन्वॉल्व आहे? एक्साइज़ डिपार्टमेंट जी छा सूरत हाल आहे? ॿिया जेके डिपार्टमेंट्स हुनजी मर्ज़ी खां सवा थिए पियो। जेको हेरोइन ऐं आइस ऐं हेड़ा नशा जेके आहिनि, कोकेन या हीअ सभु कुझु विकिणनि पिया, इहो बसि SHO लेवल खे पैसा ॾेई उनखे जेको 50,000 रुपया मंथली ॾेई बसि अरबे रुपया करोड़ रुपया खाई वेंदा हूंदा। जेको विकिणंदो हूंदो SHO सां डीलिंग बि न कंदो हूंदो। एग्ज़ैक्टली। SHO त सिर्फ़ु रिकवरी वारो हूंदो, जेके छा हिकिड़ा हूंदा आहिनि बीटर हूंदा आहिनि शायदि, छा बीटर जो नालो उहो पुलिस उहो अलॻि हूंदा आहिनि, उहो त हिकिड़ी जनरल रिकवरी कंदा आहिनि। पर हीअ जेको SHO हीअ त मंशियात फरोश खां जेको वॾे पैमाने ते कमु पियो करे, हू को SHO के सां डील कंदो छा? जी ऐसा होता है कि यार ये तो 3 SHO सस्पेंड करण जो मतिलबु सीधो सीधो असांखे मामू बनाइण आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। असांखे एॾो मामू बि न सम्झो न। जी हा। त भई हीअ तव्हां बि असां मंशियात, भई असांखे ॿुधायो तव्हां केतिरा अॾा बंदि कराया, उहे अॾा जेके आहिनि। अच्छा पोइ हिन SHOs कंहिंखे ॾींदा मथे? तव्हां भले सस्पेंड न कयो, पर हुनखे इंक्वायरी कयो न, भई भाईजान तूं मथे कंहिंखे ॾींदो हुए। हाणे साल स्पेशल ब्रांच जी ही रिपोर्ट त हिकिड़ो बेस ठही मिली वई न। जी हाणे को जेन्युइन ऑनेस्ट ऑफिसर्स पुलिस मां ई IG साहब मुक़ररु करे या CM साहब मुक़ररु करे, ताकी हाणे हू हितां पहिरां हिननि खे मिली आहे, सिरो मिली वियो, हाणे अॻिते वधनि। पर हुनखां अॻु जेके आइडेंटिफाई थी विया आहिनि ही जेके ड्रग्स जा ही मंशियात जा अॾा, उहो त बंदि करायो न। जी हा। ऐं ॿी ॻाल्हि इहा त कराची में बंदि कराईंदो त पोइ भेरे में जामशोरे मां वॾी सप्लाई अची वई, त उतां बि बंदि करायो। छाकाणि त डिमांड ऐं सप्लाई आहे न भाई। जी अगरि डिमांड रहंदी कराची में त हैदराबाद, जामशोरो, कोटड़ी, हितां हुतां पोइ माल अची वेंदो, सप्लाई अची वेंदी। जी थियणु खपे, सॼी सफ़ाई थियणु खपे।